नाज़िम मिप्पो ख़ास मकानी चूंडनि में MKM जे हारायल उम्मीदवार आसिम आफ़रीदी कारकुननि खां रोई जान छॾाए वियो। वीडियो वायरल। वीडियो में कारकुननि उम्मीदवार आसिम आफ़रीदी खे चई रहिया आहिनि, तव्हां मुहाजिर कार्ड खेॾी, वोट वरिता ऐं बाद में गद्दारी कई। धांधली ख़िलाफ़ हल धरणे में देर सां शिरकत करण ते कारकुन कावड़जी चयो त वञो पिया। उम्मीदवार जवाब ॾिनो त वञो वञो। कारकुननि ताना हयां त उम्मीदवार आसिम आफ़रीदी रोए पियो। कारकुननि खेसि चयो त असां मुहाजिर सूबे वारे नारे ते वोट न ॾींदासीं। नाज़िम मिप्पो ख़ास मकानी चूंडनि में MKM जे हारायल उम्मीदवार आसिम आफ़रीदी कारकुननि खां रोई जान छॾाए वियो। वीडियो वायरल। वीडियो में कारकुननि उम्मीदवार आसिम आफ़रीदी खे चई रहिया आहिनि, तव्हां मुहाजिर कार्ड खेॾी, वोट वरिता ऐं बाद में गद्दारी कई। धांधली ख़िलाफ़ हल धरणे में देर सां शिरकत करण ते कारकुन कावड़जी चयो त वञो पिया। उम्मीदवार जवाब ॾिनो त वञो वञो। कारकुननि ताना हयां त उम्मीदवार आसिम आफ़रीदी रोए पियो। कारकुननि खेसि चयो त असां मुहाजिर सूबे वारे नारे ते वोट न ॾींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।